अमृत वेलो सिख धर्म में कयो वेंदो आहे। अधु राति सिख धर्म पंहिंजे दरबारनि में गुरुद्वारनि में पंहिंजो नितनेम कंदा आहिनि ऐं जेको असां कंदा आहियूं, असां सिंधी आहियूं, सनातनी सिंधी आहियूं, त असांजो ईष्ट देव आहे भॻवानु झूलेलाल वरुण अवतार दरिया शाह। त अहमदाबाद शहर में जेको जीवन चक्र द्वारा मां चेटीचंड खां शुरूआत कराई आहे, उहो प्रभात वेलो नालो इन करे ॾिनो वियो आहे छो जो उहो प्रभात वेले जीअं सिज उभरंदो आहे, ॾींहं जी शुरूआत थींदी आहे, त उहो प्रभात वेलो दरिया शाह जे किनारे, जीअं त तव्हां सभु हरिद्वार बि वेंदा हूंदव, मथुरा काशी तीर्थनि ते वेंदा हूंदव, उते जेका सुबुह जी शुरूआत थींदी आहे 5:30 बजे खां, उहो सनानु पवित्र कयो वेंदो आहे ऐं जीअं सिज जा किरणा निकिरंदा आहिनि उनखे प्रभात वेले नितनेम पूॼा पाठ थींदो आहे। असांजा वॾड़ा बि चवंदा आहिनि त सवेल सुम्हिजे, सवेल उथिजे, अवल धणीअ जो नालो खिंजे। त उहा प्रभात वेलो जीअं सिज जा किरणा सुबुह थिए, जीअं असुर थिए, रोशनी ईंदी आहे, असांजूं अखिड़ियूं खुलंदियूं आहिनि, त असां उहे अखियूं खोले पंहिंजे ईष्ट देव भॻवानु झूलेलाल खे ॿाॾाईंदा आहियूं। ऐं हर ठारूअ जे ॾींहुं, भॻवानु झूलेलाल जो ॾींहुं हूंदो आहे जुमे जो ॾींहुं, ठारूअ जो ॾींहुं, हर ठारूअ जे ॾींहं ते असां प्रभात वेले जो नेम शुरू कयो आहे। बराबरि 5:30 बजे सरदार नगर में आयल इंदिरा ब्रिज जे हेठां दरिया शाह जे किनारे घाट वटि भॻवानु झूलेलाल जे बहिराणे साहिब जी जोत जॻाईंदा आहियूं, आरतियूं ऐं पंजड़ा करे मौज मस्तीअ सां भॻवान खे ॿाॾाईंदा आहियूं ऐं पंहिंजी मन जी ख़ुशी पाईंदा आहियूं। उनखां पोइ कंदा आहियूं असां पंहिंजे ॾींहं जी शुरूआत। त तव्हां जेकॾहिं अहमदाबाद में रहंदा आहियो त अचो हर जुमे ते ठारूअ जे ॾींहं ते प्रभात वेले में दरिया शाह जे किनारे इंदिरा ब्रिज जे हेठां। ऐं जेकॾहिं तव्हां हिंदुस्तान न पर दुनिया जी कहिड़ी बि कुंड में आहियो त तव्हांखे मोबाइल त आहे ई आहे, उन में जुड़ो प्रभात वेले में। प्रभात वेलो फेसबुक इंस्टाग्राम ते पिणु आहे, त उन में पिणु जुड़ी सघो था। तव्हां दीदार करे सघंदा भॻवानु झूलेलाल जो, प्रभात वेले जो, दरिया शाह जो, साईंअ जी जोत जो, ऐं अलॻि अलॻि तव्हांखे भॼन भाव ॿुधणु मिलंदो। जुड़ो, असां सिंधी आहियूं, असांखे भॻवानु झूलेलाल खे ॿाॾाइणु खपे ऐं हर घर में जोत जॻाए अखो ज़रूरु पायो। इहो असां सिंधियुनि जो फ़र्ज़ु आहे, जेको असांखे जीवन मिली आहे उहा इन लाइ मिली आहे त जीअं असां पंहिंजे ईष्ट देव खे ॿाॾायूं। त सिंधी आहियो, सिंधी खून आहियूं, त झूलेलाल खे ज़रूरु ॿाॾायूं ऐं अखो पंहिंजे घर में ज़रूरु पायूं। जय जय झूलेलाल। वधीक वक़्तु न वठी करे मां ॿियनि खे बि मौक़ो ॾींदुमि त हिते जेके कलाकार आया आहिनि उहे पंहिंजो भॼन भाव बि कनि। त एतिरो चवंदुमि, भॻवानु झूलेलाल खे न विसारियो, पंहिंजे घर में अखो ज़रूरु पायो। जय जय झूलेलाल। मां सोनू टेकचंदाणी पंहिंजी वाणीअ खे विराम थो ॾियां।